साईं मुझा शमन तरफा मुख्तियार न मोकिलियल इन मिंथ खां पोइ मुख्तियार जे शहर खैरपुर तोड़े शमन जे शहर शिकारपुर में इहो चोबोल आम थी वियो। यकीनन शमन तरफा मुख्तियार न मोकिलियल न्यापो जॾहिं माण्हुनि जे कन ताईं पहुतो त इहा ॻाल्हि जिते किथे मशहूर थी वई त शमन ऐं मुख्तियार विड़ी पिया आहिनि या शमन ऐं मुख्तियार कावड़जी पिया आहिनि। कंहिं ते चयो त मुख्तियार शायदि तबियत जो सख़्तु आहे, शमन सां विड़ियो हूंदो, जॾहिं त किन वरी शमन खे ॾिंगो थी चयो। मतिलबु त जेतिरा हुआ वात ओतिरियूं हुयूं ॻाल्हियूं। आख़िरकार हिकु ॾींहुं मुख्तियार जा समूरा वेझा ऐं घाटा दोस्त मेड़ करे मुख्तियार जी ओताक ते पहुता ऐं मुख्तियार खां पुछियऊं त बेली आख़िर कहिड़ी ॻाल्हि खां तूं शमन खां कावड़ियो आहीं? पर मुख्तियार वरी बि भुणको न कढियो। नेठ घणे मजबूर करण ते मुख्तियार ॾुखारो थींदे दोस्तनि खे कुझु हीअं चयो। केॾा दर्द ॾिना अथई दिल मुंहिंजीअ खे मुंहिंजो चीरे सीनो ॾिसो। केॾा दर्द ॾिना अथई दिल मुंहिंजीअ खे मुंहिंजो चीरे सीनो ॾिसो। जोरियो छो सा चांडे खे करे अंगण वया वापसि आहे यारीअ जो तकसा ओ डली मुखा न पुछो ममताज़ चवे। मुखयार जे बारे में न पुछो, मुखयार जे बारे में न पुछो, मोला खे वञो ॿी ॻाल्हि कयो, हुयो परा माण्हू पंहिंजो न थियो। मुखयार
टुकड़ा करे मुझी दिल खे वियो अॼु मां हथी हुन जी गने सां लॻे ॼण मुंहुं त सफ़ा वाक़ुफ़ न हुयो मूंखां यार जे बारे में न पुछो मूंखां यार जे बारे में न पुछो मौला खे मञो ॿी ॻाल्हि कयो हुयो परा माण्हू पंहिंजो न थियो मूंखां यार जे बारे में न पुछो मूंखां यार जे बारे में न पुछो कहिड़ो कंध खणी मां हाणे घुमां मुमताज़ चांडो चे मिड़ई पियो थियां